Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझे बाबल साईं इन इल्म में मुखे पूरी हकीकत ॿुधाए छॾिया। बाबल साईं हाणे तहां मुखे रुगो इजाज़त ॾियो त इन ॾातूअ खे मां लठनि सां लेटाए अचां। न सादिक बाबा तकड़ि न करो। लीमे ऐं ख़बर वारनि खे हिते घुरायूं था, ॾातू ऐं पीराणो बि घुरायूं था। मां चाहियां थो त लीमो इहा ॻाल्हि उन्हनि जे मुंहं ते करे त इहे ॿई ॼणा ॿधी तुंहिंजे साम्हूं पेरनि में उछलिया ऐं पोइ जीअं वड़ई तीअं उन्हनि सां हालत कर। मामा सादिक, बाबा साईं जेको चवे थो न उहो सभु सही आहे। जेको ॾातू वारनि ज़ुल्म कयो आहे न उहो सभिनि जे साम्हूं अचणु घुरिजे त जीअं ॾातू वारनि जे शैतानी चेहरे जी सभिनि खे ख़बर पवे। ठीकु आहे सांवल, ठीकु आहे। लीमे जी शायदीअ खां पोइ किथे जो ॾातू ऐं पीराणो हिते अची कूड़ हणनि ऐं ग़लति ॻाल्हियूं कनि। बाबल साईं मथां तव्हां हुनजे कूड़ ते एतबार कयो ऐं हुन जे ॻाल्हियुनि में मथां अची वञो। लीमे खां शायदि भले साईं ते हथ रखाए पोइ वठंदासीं। का मुश्किल आहे छा? असांजे ॻोठ जी मासूम न्याणीअ जो खून चला। सादिक, वो तुझी न्याणी नहीं, वो तो मुंहिंजी बि न्याणी ही, अड़े सॼे ॻोठ जी न्याणी ही। हेॾो को अंधेरा छा, हेॾो ज़ुल्म आहे? तूं घबराए न सादिक, असीं सभु तोसां गॾु आहियूं, सभु। बाबल साईं, मुंहिंजी हिन दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं मां उन्हनि ज़ालिमनि खे उन्हनि जी अंजाम ताईं नथो पहुचायां। सांवल पुट। जी बाबा साईं। वन बाबा, वरी लीमे ऐं ख़बर खे ॼापो ॾई आहे त सुभाणे कहिड़ी हालत में बि हिते उतां किथे हाज़ुर थियनि। ऐं हा, पीराणे ऐं ॾातूअ खे बि चई आहे त सुभाणे सभु कम छॾे उतां किथे अचनि। ठीकु आहे बाबा साईं, मां ॾातू खे बि चई थो अचां ऐं इहो लीमो घर में ई हूंदो। बाबल साईं, सुभाणे जे पहर में मूंखे इंसाफ़ घुरिजे, ॿी ॻाल्हि न बाबल। इंसाफ़ सुभाण के सिज में ई थींदो सादिक। जेहू ॾोही निकिता उन्हनि खे उहा इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी जो हुननि जो 70 नस्लूं बि यादि रखंदियूं। अहमद, छा ॻाल्हि आहे? परेशान नज़र पियो अची। अरे सर, का बि ॻाल्हि कान्हे का, मूंखे थोरो बुखार थी पियो आहे। तूं चवां भला ड्राइवर खे तोखे डॉक्टर ॾे वठी वञे। न बाबा साईं, मूं टिकी खाधी आहे, बुखार घटि न थियो त मां डॉक्टर खां दवा वठींदुसि। बाबा, मूंखे सुभाणे वापसि घर छॾे अचो, मां हिते ॾाढी बोर थी आहियां। न अमन, मां तोखे छॾणु न हलंदुसि। सांवल वारा सम्झंदा त इंडियन में बेज़ार थी धी खे तो ॼाइण आयो आहे। बाबा, मूंखे हिते सुकून ई नथो अचे। अमां सुकून अचई या न अचई, पर जेतिरे ॾींहुं सांवल तोखे वठणु नथो अचे न, मां तोखे छॾणु न हलंदुसि। जेकॾहिं सांवल सॼो साल वठणु न अचे त पोइ तोखे पूरो साल हिते ई रहणो पवंदो। न बाबा न, जेकॾहिं ॾींहं ॿिनि में सांवल न आयो त पोइ तव्हांखे मूं सां गॾु हलणो पवंदो मूंखे छॾण जे लाइ। अमां एॾी तकड़ छो थई? ॾींहं बि सब्र तूं कर।
ॾिसूं था सांवल अचे थो नथो अचे पोइ वरी इन ॻाल्हि खे सोचूं था। ठीकु आहे बाबा, जेकॾहिं तव्हां चओ था त मां ॾींहुं ॿ सब्र कयां थी, पर हिते रहणु हिकु ॾींहुं बि मुंहिंजे लाइ मुश्किल आहे। अमां इहो हिकु ॿ ॾींहं बि गुज़री वेंदो, तकड़ न कर। ढोलू दे खबर आते लीमे जी का खबर पई? चाचा खबर अञा ताईं चाचे लीमे जी खबर न पई आ, पर तू परेशान न थी, मां पाणी ॻोल्हे ईंदोसांसि। रोलू भला तू का सलाह दे त हाणे छा कजे? हा या साईं वाह जो ॻाल्हि कयो अथई। जेकॾहिं मां हुजां ॻोठ जो रईस त सलाह बि सुठी ॾियां ऐं वरी हिन लीमे खे बि हथु करे किथां न किथां वठी अचां घर में। पर हाणे तव्हां पग ॿधायो वञी करे बचल खान खे, त सलाह बि बचल खान खां वठो न, मूंखे छो थो पुछी? रईस बचल खान वटि हिकु दफ़ो न 2 चक्कर वियो आं। बचल खान त पाण हिन जाच में आ त लीमे खे अगवा कंहिं कयो आहे। है है चाचा लीमा वीचारे खे वाङणनि ते ॾाढो चेड़ाईंदो हुअसि, ॾाढो यादि थो अचे हाणे कंहिंसां हे भोग कयां। ढोलू तू लीमे लाइ परेशान न थी, अॻे चक्कर बि वियो हो त धिका खाई खाई पाणे मोटी आयो, हाणे बि ॼाण रुली पिनी मोटियो। चाची मितेरी चाचो लीमू वीचारो घर में हो, इते त न सहीस, पर हितां निकिरी वा पोइ बि जान न थी छॾीस। चाची मां तुंहिंजी इज़त कंदो आहियां, पर इन जो मतिलबु इहो न आहे त तूं चाचे लीमे जे बारे में घटि वधि ॻाल्हाए। मूं ते ॾुखियो वक़्तु हुयो, चाचे लीमे मुंहिंजो साथ ॾिनो, ऐं हाणे उन ते ॾुखियो वक़्तु आहे, मुंहिंजूं हमदर्दियूं उन सां गॾु आहिनि। तेरी सही थी चवे ढोलू, जॾहिं लीमे का था पाण हिते बेज़ार लॻा पिया त ॿियो केरु छा कंदो? कहिड़े कम जो आयो लीमू? लीमे मां तव्हां बेज़ार थिया हो, मां न। लीमू मुंहिंजो सॻो भाउ आहे, ॿुधी छॾियो सभु, उन लाइ मां परेशान न थींदुसि। चाचो लीमू साईं बादशाह कारीगर हुयो, को निकमू न हुयो जो तव्हां ईअं बेज़ार थिया होसि। हा उहो त मूंखे ई ख़बर आहे त लीमो वॾो कारीगर हो, पंहिंजूं चेलियूं चेबियूं लॻी पियूं अथनि, ॿियनि खे खटूं ठाहे ॾींदा, ॿियनि खे सिधो कंदा। हा ख़बर, उहो त मूंखे ई ख़बर आहे त लीमे जे लाइ तूं छो परेशान, छो त लीमो तुंहिंजो भाउ आहे, तूं त हमदर्दी ॾेखारींदी न हरू भरू त मां भाउ जे लाइ परेशान आहियां। बाक़ी न जेकॾहिं तोखे को चए लख रुपया ॾेई तो लीमो मूंखे ॾे त तूं जीअरो न कोही ॾींदी। अहिड़ा कम तव्हां कंदा हो, मां न कंदो आहियां। अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजे फटनि ते लूणु न बुरकियो, असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। लूणु घर में ई कोन्हे त तुंहिंजे फटनि जे लाइ लूणु मां काॾां आंदो? तूं रुगो लूण जी ॻाल्हि थो करी? हा मां त चाहियां थी तुंहिंजे फटनि ते लूण सां गॾु गॾु मिर्च बि बुरकियां। चाची मितेरी तूं असांजे फटनि ते लूणु बुरकींदी ऐं असां तोखे पिया ॾिसंदासीं, ईअं न? चुप करे वेही रहो, असीं चाचे लीमे खे ॻोल्हे लहंदासीं। हा बाक़ी तव्हांजो किरोध ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन पची पिया आहिनि, अहिड़ी थी कावड़ अचे। ढोलू तूं कावड़ न कर, या कावड़ मूंखे ईंदी आहे, असुल अहिड़ी थी कावड़ अचे न सभिनि ते जो। कावड़ तूं न कर पुट, कावड़ करण वारो हिकिड़ो घणो आहे असां वटि, तूं न कर, ख़बर कर। सुभाणे सुबुह जो कीअं बि करे ओताक ते अचिजो। सावल असां त अची वेंदासीं, पर हे ॿुधाए त कमु ख़ैर जो आहे? दातू कान मूंखे ख़बर न आहे त कमु कहिड़ो आहे। बाबा मूंखे चयो आहे त तव्हां ताईं मां रुगो न्यापो पहुचायां। भला इहो थी सघे थो त बचल खान जो कमु हुजे ऐं तोखे ख़बर न हुजे? सवाल खान जे नथो ॿुधाइण चाहीं त पोइ उहा ॻाल्हि कर न। वीराणा ईअं ई सम्झ तव्हांखे ॿुधाइण नथो चाहियां। हाणे तव्हांखे न्यापो मिलियो, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, अचो या न अचो। दातू खान हमरा त वॾे जोश में हो, इहो त ॿुधाए कमु कहिड़ो हूंदुसि? लीमो जेकी सादिक सां बकवास करे आयो आहे, थी सघे थो त सादिक इहे ॻाल्हियूं बचल खान सां कयूं हुजनि, मतां इहा ॻाल्हि हुजे। पोइ भला छा सोचो अथई? बेवकूफ़ आहिनि, छा कंदा?
अग में कहिड़ो मूंखे ॻाल्हियुनि में मात ॾिनी अथनि हिन दफ़े कुझु कंदा। तूं खुटको न कर। सादिक खे ॻाल्हियुनि में अहिड़ो त पुछड़ो कंदुसि जो ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदो। यार ॾातो खाना इन मसइलनि मां अलाए कॾहिं जान छुटंदी, ख़बर ई नथी पवे। सादिक जी छोकिरी मौला ज़ाहिर आहे जेसि ताईं हुनजे कातिलनि खे ज़ाहिर न कंदो तेसि ताईं माठ करे त कोन वेंदो। पर हुनखे ख़बर ई न आहे ॾातूअ सां हथ अटकियल अथसि। यार खमीसा ॾातू भला लीमे जे पोयां छो पियो आहे? इहो सवाल मुंहिंजे दिमाग़ में बि हले पियो, पर ॾातू पंहिंजो यार आहे, उन खां पुछणु दिलि नथी चवे। ने लीमे जो साह सुकी वियो था, किथे मरी न वञे। लीमो आहे सह जी खल, हू असांजी मार नथो पचाए सघे त ॾातो जी मार काॾो पचाईंदो, हो त मरी वेंदो। हा यार खमीसा ॾातू आहे जवान ॾहे सर, हुनजे हिकिड़े ई धक सां वञे न लीमो पूरो थी। यार असांखे आ यारी मल्हाइण, बाक़ी आहिनि लीमे जा नसीब, जिए या मरे। मिठल तूं रुगो मूंखे इहा जाच लही ॾे त सांवल पंहिंजी माईअ खे वठण कॾहिं थो अचे। ॻोठ जे ॿाहिरां 2-3 माण्हू बीहारे छॾ, जॾहिं बि सांवल पंहिंजी माईअ खे वठण अचे त उनजो इतलाउ मूंखे ॾिजां। वैसे सांवल खे लेटाइण जो प्रोग्राम आहे छा? जेको बि प्रोग्राम आहे न उहो पाणे ज़ाहिर थी पवंदो, तूं रुगो नज़र रख। हाज़ुर रहिस। जंहिं वक़्त बि सांवल असांजे ॻोठ में दाख़िल थियो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। रेस बचल खान सां सोभारे ठाह करे असांखे शर्मसार करे छॾियो आहे। जेको कदम सोभारे खयो आहे न उनजो बि बिलो करणो पवंदो, पर सभ खां पहिरियां इन सांवल ऐं बचल जो बिलो करण लाज़मी आहे। बाक़ी इहो सोभारो असांजी पहुच खां परे कोन्हे। कंहिं वक़्त बि सोभारे जी ॻीचीअ में हथ विझी सघूं था। वैसे थी सघे थो त सोभारो खान पंहिंजो वादो निभाए ऐं बचल खान खां पलांद वठे। मूंखे नथो लॻे न त को सोभारो इहा गैरत कंदो। हूअं बि सोभारो पंहिंजी न्याणीअ जो घर कॾहिं बि फिटाइण कोन चाहींदो। उन करे हू सांवल खे ऐं बचल खे नुक़सान पहुचाइण जो कॾहिं सोचे बि नथो सघे। हाणे जेको कुझु बि करणो उहो मूंखे करणो आहे, मूंखे। जेसि ताईं मां इन बचल ऐं सांवल खे ख़तमु नथो कयां तेसि ताईं मूंखे सुकून कोन मिलंदो। या त हाणे बचल जो राज रहंदो या करम खान जो, छो त बशी हिक बेले में रही नथा सघनि। पर बचल खे ख़तम थियणो पवंदो, छो त अॼु ताईं करम खान जे कहर खां केरु बची न आहे सघियो। त पोइ इहो बचल वरी कहिड़े बाग़ जी मूरी आहे जो करम खान जे कहर खां बची वेंदो। ख़बर सुबुह जो ॾातू खान ऐं मामे सादिक जे विच में ॻाल्हियूं आहिनि। सो बाबे बचल खान चयो आहे त लीमे ऐं ख़बर खे चयो त उहे ओताक ते हाज़ुर थियनि। सांवल ठीकु आहे, मां अची वेंदुसि। बाक़ी अधे लीमे जी त का ख़बर ई कोन थी पवे, अलाही ॾींहंनि खां अलाए काॾे गुम थी वियो आहे। छो अञा ताईं लीमो घर कोन आयो आहे? न सांवल ख़बर ई कोन थी पवे, अधे लीमे खे अलाए खे अगवा कयो आहे। ठीकु आहे, पोइ तूं अची वञजांइ, मां हाणे हलां थो। लीमे खे अगवा कयो कंहिं आहे? मूंखे लॻे थो जंहिं बि लीमे खे अगवा कयो आहे न
तूं लीमे खां बि चढ़ियल आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मुंहिंजी सोच में अचे थी। रोलू, किथे ही कमु तुंहिंजो त नाहे? जमी चाहतो तो जो अरे मुंह ते शक आज तो ता मुंहिंजी गिची में तू फिल्म थी विझां जेकॾहिं मुंहिंजी गिची में तू इहा फिल्म विधो न मुंहिंजो वादो आहे इहो फेरे फिल्म मां तुंहिंजी गिची में विझंदो। तूं एतिरो ख़ुशि न थी रोलू। असां तुंहिंजी जान ईअं कोन छॾींदासीं। मत तूं सोची त असांखे फासाईंदे। उहो त मां बि ॾिसां थो अहिड़ा मुंहिंजा भाग किथे जो तव्हां एतिरो जल्दी मुंहिंजी हितां जान छॾींदव। ख़बर तूं कूड़ मथां कूड़ हयां। हाणे ही सॼो नतीजो कूड़नि जो थी। जेकॾहिं कुदरत वारो तव्हां खां हिसाब किताब वठे थो न त हाणे सोचो कूड़ छो हयांव। जेकॾहिं लालच न कयो आहे त अहिड़ा ॾींहं छो ॾिसणा पवनि। हाणे त ॾातू बि तव्हां खां हिसाब किताब वठंदो ऐं बचल खान बि पुलिस में ॿधाईंदव। तेरी लालच में अची विया हुआसीं तॾहिं त हाणे मुसीबत में आहियूं। मां बि त इहो पे चाहियो न त बचल खान इन्हनि खे बदिराए थुक करे शकल ॾिसी अचूं। तूं बि घणो ख़ुशि न थी। जेकॾहिं हिन ख़बर खे कुझु थी वियो न या पुलिस ॿधी वई पोइ तोखे बि ॾेई ज़हर पूरो कंदीसांइ। तूं मूंखे छा ज़हर ॾींदे? असां पाण नांग लॻा पिया तूं जो ज़हर मूंखे माखी थी लॻंदो। माखी तूं घणो ख़ुशि न थी ॾांद असां सां गॾु तूं बि पूरो थींदे। मां छो पूरो थींदसि? सरकार मां तव्हां रिदा खणी आयो आहियां। यार बचल खान हे ज़ुल्म त ॾिसियो। अलाए कहिड़ो आहे जेको ॿ टे दफ़ा असांजे घर में भींडो चिलायो आहे। साईं माण्हूअ जो मीज़ान छा आहे बचल खान? कंहिंखे मथे में लॻी पए रतो वेही पए बेहोश थी वञे हे त भॻवान जी कृपा आहे मालिक पनाह ॾिनी। कमला खे लॻी पई आहे सरकार या खणी मूंखे लॻी पई आहे सरकार। ॾिसो तव्हां बाबा भींड लॻनि था एसि ताईं त ॻाल्हि सम्झ में अचे थी ठीकु आहे पर ये भींड हाणे केरु थो गुल्लो न किया। सरकार जे करे मूंखे ख़बर हुजे त इहो शरारती केरु आहे त हुनजे दड़ ते वञी हुनखे विनती न कयां त बाबा असां अमुन वारा माण्हू ईअं न कयो। पापा तूं हरू भरू मां सम्झां थो वॾी सोच में न वञ। थी सघे थो ॿार घिटीअ में रांदि कंदा हुजनि कंहिंजो भितर अची लॻो हुजे। साईं ॿार जो कमु ई न आहे को नंढो भितर त कोन हो वॾो भींड हो सरकार। हुन वक़्तु ई डोड़ी वञी घिटीअ में बीठुमि चाढ़े ई तरफ़ ॾिठमि पोइ बि नज़र न आयो। साईं जे ॿार हुजे त पेड़ वञे हा न। हाँ भींड लॻण खां पोइ ॿाहिरि वञे थो त वरी घिटीअ में कोई कोन्हे। ॿिए सवाल भला तो पाणारी घिटीअ में कंहिं नौजवान खे ईअं ईंदे वेंदे ॾिठो आहे? साईं सच कोन विञाइबो। मां ॾिठो कंहिंखे बि कोन्हे। भॻवान थो ॼाणे अलाए छा आहे गायब थो थी वञे जिन आहे भूत आहे सरकार का ख़बर कोन्हे। ईअं थींदो त आहे भींड खां पोइ इहे छोरा ग़ाइब थी वेंदा आहिनि पर अञा बि पक करणी आहे त असुल ॻाल्हि आहे छा। ठीकु आहे बाबा हाणे तूं बि सोच ऐं जांच कर त इहो कहिड़ो छोरो आहे जेको तुंहिंजे घर में भितर थो हणे। नज़र रख। सरकार मां त इहो थो सम्झां त को शैतान माण्हू आहे जेको असां ॿिन्ही खे रेॼाड़े असांजो लॾो खणाइण थो चाहे। हुनजी नियत में इहो ई आहे त हिन घर में मां वियां। बाबा दीवाना लॾो खणाइणो अथसि या को ॿियो मक़सदु अथसि? कहिड़ी ॻाल्हि बि हूंदी? जांच कयूं था ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। तूं बि जांच कर। हाणे ख़त्म हयाती सफ़ा थी लॻे न दवा थी लॻे न दवा थी लॻे न दवा थी लॻे न दवा थी लॻे। हाणे बस कर तूं बि मां माणे घर महिमान दिल खे लोॾो ई न आहे। हो फ़कीर मूंखे हिकिड़ी सलाह त ॾे तिन्हनि आजूजन माजूजन मां जान खे छॾाइजो। अम्मा असां तव्हांखे आजूज माजूज था लॻूं। बाक़ी आजूजन माजूजन जो कमु कहिड़ो आहे? उन्हनि खे के सिंग थींदा आहिनि छा? बाबा आजूजन माजूजन जो कमु इहो आहे पहिरीं हिन घर में ईंदा पहिरीं त मुंहिंजे हिन दोल खे चटे कंदा चट
पोइ वठंदा घड़ा मजीअ खे चटे पोइ वरंदा देगड़ुनि खे देगड़ुनि खां थींदा पोईंदा खटुनि ते खटूं चटे कंदा नास हिननि जो इहो कमु अथव। ऐं बाक़ी छॾियो छा अथनि सॼे घर खे चटे नासत करे छॾियो अथनि बाक़ी इहो नेहर पियो आहे। हाय हाय आउं त सम्झां थी इन खे बि पाड़ो कढी टुकर करे खाई छॾींदा। पुफी असां सभु कुझु चट करे वेठा आहियूं बाक़ी तव्हां भई बात बंदि करे वेठा आहियो। कांव जी कावड़ अक मकड़ ते छोरी जॾहिं न अमीरा बेगम तोखे कुझु चवंदी आहे वरी जवाब में पुछड़ तारे वांगुरु वरी मुंहिंजो नालो खणी गॾींदी जॾहिं त मां तोखे कुझु चवंदो बि कोन आहियां। बाबा अम्मा बस कंदी आहे त तूं शुरू थी वेंदो आहे इन ई करे सोरठ सोचे पई त ॿिन्ही खे हिकु मनो जवाब ॾियां। अरे अबा आयो ॿई ॼणा ॼाई राति जा पिटियल उहे बि कमाए खाराईंदो त कोन असांखे बाक़ी जेकॾहिं इहा ॼाड़ी न हणंदो न तव्हांखे सुख कीअं ईंदो मुर्दार थी वेंदो न मुर्दार। हाणे असां मुर्दार बि थी वियासीं। मुर्दार न आहियो ॿियो छा आहियो तव्हां भला के हलाल ढोर हो छा। बाबा शुक्र थियो जो असां हलाल ढोर न आहियूं न त तूं ई अम्मा असांखे कोई खाई छॾियो आहे। शाबाश अथई अबा शाबाश अथई ऐं कातियूं त असां ते तई तिखियूं कयो वेठा हुजो हा बाक़ी वरी ॾोहो असां ते होग मूंखे त सम्झ में नथो अचे ही असांजो हशर छा कंदा इन्हनि जो बस में हुजे न असांखे जेरे ई पूरो करे। मामा सादिक अञा ताईं लीमो घर न आहे पहुतो। सांवल लीमे खे मूं अगवा कयो हो काल्ह ई मूं हुन मां हथ कढिया हुनखे रिहा कयो ऐं हुन खां पोइ लीमो अञा ताईं घर न आहे पहुतो। मामा हिकु त तव्हां हुन ग़रीब में हथु न विझो जेकॾहिं तव्हां हुनखे अगवा कयो हुयो न त इहा अव्हांजी ज़िमेवारी आहे त हुनखे सही सलामत पंहिंजे घर मोकिलियो। सांवल इहो ॾातू ऐं पीराणो मुसलसल मुंहिंजो पीछो कनि था ऐं जासूसी कनि था मूंखे सांवल 100% पक आहे लीमे खे उन्हनि ई गुम कयो आहे। मामा सादिक ख़ुदा कंदो त लीमो खैरनि सां पंहिंजे घर वापसि अची वेंदो जेकॾहिं लीमे खे कुझु बि थियो न त इहा सॼी फिल्म तव्हांजी गिचीअ में पवंदी। सांवल इहो ॾातू ऐं पीराणो असुल मुजरिम आहिनि जेसीं ताईं इहे आज़ाद आहिनि न इहे यल घुमंदा वतंदा त हिन तर में ऐं हिन ॻोठ में अमुन क़ाइमु न थींदो। सांवल हिननि ॿिन्ही जो बिलो करणो आहे। ॾातू वारनि जो बिलो बि तॾहिं थींदो जॾहिं हुननि जे ख़िलाफ़ असांखे पक्का सबूत हथ कोन था अचनि। सांवल इहो लीमो मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे दोस्तनि जे साम्हूं शायदि ई ॾेई चुको आहे। मामा सादिक जेसीं ताईं लीमो अची ॾातू खान जे मथां नथो बीहे न ओसीं ताईं का बि साबिती कोन थी अचे। इन करे हाणे ई वञ मामा जिथे तो लीमे मां हथ कढिया हुया न उतां लीमो घर कोन आयो आहे। ऐं हा इहा जांच बि कर त लीमो ॾातूअ जे रुख चढ़ियो आहे या कंहिं ॿिए तरफ़ वियो आहे। ठीकु आहे सांवल मां इन लीमे जी जांच कयांसि थो ॻोल्हा जीअं ई मूंखे हथ अची वियो न तीअं ई ॿाह खां पकड़े सिधो बाबे बचल खाने जे साम्हूं पेश कंदोमांसि। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।